जुमे जो आयो कयो जल्दो अचण जो सायो आज़ान ॾिनी आ मुअज़्ज़न घर पाक अल्लाह जो वसायो निमाज़ ठार नबीअ जे नेणनि जो निमाज़ ठार नबीअ जे अखियुनि जो अज वायदो कयो तो 5 वक्त नमाज अल्लाह तव्हांखे नसीब कंदो पर जुमे जी नमाज ज़रूर पढ़जो अचो ॾींहुं जुमे जो आयो कयो जल्दो अचण जो सायो आज़ान ॾिनी आ मुअज़्ज़न घर पाक अल्लाह जो वसायो निमाज़ ठार नबीअ जे नेणनि जो मुंहिंजे आका जे अखियुनि जो ॾींहुं जुमे खे नबी साईं सरदार ॾींहुं सॼो उन ॾींहुं ते पाण में यारो मिस्कीन अमीर गॾियो घुर मोमिन दिल सां दुआऊं थी वेंदई माफ़ खताऊं घुर मोमिन दिल सां दुआऊं थी वेंदई माफ़ खताऊं पंहिंजो फज़ल कंदो मालिक वा कंदो पंहिंजूं ख़ूब अताऊं निमाज़ ठार नबीअ जे नेणनि जो मुंहिंजे आका जे अखियुनि जो ईद मिसाल जुमो आ सब सुथरा कपड़ा पाए आबाद कयो मस्जिद खे भाऊ खुशबू खूब लगाए करे अदा हबीब जी सुन्नत बुधवाए ज़नात नसीहत रखो चाहो निमाज सा प्यारा कर खुदा जी हासिल कुर्बत निमाज ठार नबीअ जे नेणनि जो मुंहिंजे आका जे अखियुनि जो त गॾिजी चवरायो अॼु ॾींहुं जुमे जो अॼु ॾींहुं जुमे जो वरी चो अॼु ॾींहुं जुमे जो आयो कयो जल्दो अचण जो सायो संगाहो कयो जल्दो अचण जो सायो आज़ान ॾिनी असाईं मुअज़्ज़न घर पाक अल्लाह जो वसायो निमाज़ ठार नबीअ जे नेणनि जो मुंहिंजे आका जे अखियुनि जो जॾियो मुहशर जो ईंदो सो ॾींहुं जुमे जो थींदो हीअ ॻाल्हि हदीस में आ पका आहे ईअं थींदो उन ॾींहुं हिसाब ॾियण लाइ कर तयारी निमाज़ पढ़ण लाइ उन ॾींहुं हिसाब ॾियण लाइ कर तयारी निमाज़ पढ़ण लाइ उते कहिड़ो जवाब तूं ॾींदे रब आॾो पेश पवण लाइ निमाज़ ठार नबीअ जे नेणनि जो मुंहिंजे आका जे अखियुनि जो गॾिजी चवो अॼु ॾींहुं जुमे जो अॼु ॾींहुं जुमे जो आयो कयो जल्दो अचण जो सायो आज़ान ॾिनी आ मुअज़्ज़न घर पाक अल्लाह जो वसायो निमाज़ ठार नबीअ जे नेणनि जो मुंहिंजे आका जे अखियुनि जो आज़ान चे थो बांगो अल्लाहु अकबर जॾहिं आज़ान अचे जल्द कयो विंजी सीधी कपड़ा पाए घर ईंदो त अल्लाह बि राज़ी थींदो त अल्लाह जो घर बि राज़ी थींदो चओ सुभान अल्लाह ही मेराज शरीफ़ जो महीनो आहे जंहिंमें आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज माणे को नबी न वियो जीअं असांजो आका वियो हयाती रही त चैनलनि ते तव्हां ॿुधंदो मेराज जो त अल्लाह पाक पंहिंजे क़ुरान पाक में फरमाए थो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दी
लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस्समीउल बसीर। सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही मां सैर कराया पंहिंजे बाने के अर्शन मस्जिद अक़सा खां वठी जो सुभान अल्लाह मथे आका विया त सभिनी नबियुनि सां मुलाक़ात थिया। कॾहिं हज़रत मूसा सां, कॾहिं हज़रत ईसा सां, कॾहिं हज़रत अयूब सां। सभई चओ सुभान अल्लाह। त अहिड़े हिसाब सां निमाज़ सां चाह रखंदव पेश इमाम जी बि दिलि ठरंदी त अॼु मुंहिंजा जमायती घणा आया आहिनि। ओ मुंहिंजा मौला हिननि जमायतुनि खे वधाईंदे अल्लाह जो कसम ॿियो कुझु बि न आहे। दुनिया फानिया मेड़े मेड़े माल मरी वेंदे मिठड़ा नेबो न थई नाणे के अदा थई ज़र ज़वाल रिया इबादत रब जे ॿियो कहिड़ो आहे कमाल अदा जंहिंजो बदिया माल तॾो तंहिंजो घोरियो। त तव्हां गॾिजी चओ अॼु ॾींहुं जुमे जो आयो अॼु ॾींहुं जुमे जो आयो कयो जल्दो अचण जो सायो आज़ान ॾिनी आ मुअज़्ज़न घर पाक अल्लाह जो वसायो निमाज़ ठार नबीअ जे नेणनि जो निमाज़ ठार मुंहिंजे आका जे अखड़नि जो। ब मिसरा आहिनि त जेको पहिरियों पहिरियों अचे थो उन जो शाशाना ॿिए जो शाशाना टे जो शाशाना। चओ सुभान अल्लाह। जेको पहिरियों नंबर आई दो ॼण उठ ख़ैरात ॾींदो। हदीसुनि जी ॻाल्हि आहे। चओ जेको पहिरियों नंबर आई दो ॼण उठ ख़ैरात ॾींदो ॿिए नंबर में जेको ईंदो ॼण ॾांद ख़ैरात ॾींदो। टे नंबर में आहे बकरो पोइ ईंदो आको तकड़ो कयो देर न का बि भाइरो अचो भॼंदा तकड़ो तकड़ो निमाज़ ठार नबीअ जे नेणनि जो मुंहिंजे आका जे अखड़नि जो। हाजी बुघियो सिकंदर चए हिन सुन्नत खे अपनायो वक़्तु मिलियो अथव सॼणो न वक़्तु ई पंहिंजो विञायो वक़्तु मिलियो अथव सॼणो ही वक़्तु न पंहिंजो विञायो कयो राज़ी मालिक प्यारो ऐं सुहिणो मदीने वारो। चओ कयो राज़ी मालिक प्यारो ऐं सुहिणो मदीने वारो कयो मालिक राज़ी प्यारो ऐं सुहिणो मदीने वारो। इन हस्तीअ जी मोहबत खां सवा नाहे ॿियो को चारो निमाज़ ठार नबीअ जे नेणनि जो मुंहिंजे आका जे अखड़नि जो। आख़िरी लफ़्ज़ पोइ निमाज़ सिंधी चओ ॾींहुं जुमे जो आयो कयो जल्दो अचण जो सायो आज़ान ॾिनी आ मुअज़्ज़न घर पाक अल्लाह जो वसायो निमाज़ ठार नबीअ जे नेणनि जो मुंहिंजे आका जे अखड़नि जो।